अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊँ मैं मासगर नाची अमीर नाज़रीन जो कि प्रोग्राम में एक गैर रिवायती मौजू के फोकस कंदासीं जेतोणीकि जो कोई अॼु असीं मौजू पाण डिस्कस करण वञूं पिया मौजू तमामु अहम आहे, तमामु सेंसिटिव आहे ऐं पर असां ॾिसूं था न बावजूद तमामु घणो अंडर रिपोर्टेड बि आहे। मां ज़िक्र कयां पई नौजवान नस्ल जो जेका मुल्क जी आबादीअ जो तक़रीबन 60% हिसो नौजवाननि ते ॿधलु आहे ऐं उन्हनि नौजवाननि में जेको वधंदड़ मंशिया जो वाहिपो आहे, मंशिया जे वाहिपे जो इस्तेमालु ऐं उनजो लाड़ो जेको वधंदड़ आहे अॼु असीं उनखे प्रोग्राम में फोकस कंदासीं, डिस्कस कंदासीं ऐं इन जा सबब कहिड़ा आहिनि। ॾींहों ॾींहुं असां ॾिसूं था त उनजे इस्तेमाल में तमामु घणी वात थिए पई ऐं जेका हिन वक़्तु जेका तमामु घणी ॻणतीअ वारी ॻाल्हि आहे त मुल्क जा जेके तालीमी इदारा आहिनि, नंढा वॾा तालीमी इदारा, उन में हाणे तमामु तेज़ीअ सां ही ट्रेंड असांखे नज़र अचे पियो ऐं स्कूल बि इन खां महफ़ूज़ न आहिनि नाज़रीन। स्कूलनि अंदरि बि यूनिवर्सिटीज़ हुजनि, कॉलेजिस हुजनि ऐं हाणे स्कूलनि अंदरि बि हीउ सिलसिलो असांखे नज़र अचे पियो। उन हवाले सां नाज़रीन जेके कुझु अंग अखर असांजे साम्हूं अचनि पिया, एंटी नारकोटिक्स फोर्स ANF पारां कुझु अंग अखर जारी कया विया आहिनि ऐं ॼाणायो पियो वञे त मुल्क अंदरि हिन वक़्तु जेको तादादु आहे 1,70,00,000 खां वधीक नौजवान ॿुधाया पिया वञनि जेके मंशियात जो इस्तेमालु कनि पिया ऐं उन हवाले सां वधीक ॼाणायो पियो वञे त उन में जेके शागिर्द या शागिर्दियाणियूं तालीमी इदारनि जो जेकॾहिं असीं साम्हूं रखूं था ॾिसूं था उन जा डिटेल्स जेकॾहिं ॾिसूं था असां त तालीमी इदारनि अंदरि 44% खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं ॼाणायो पियो वञे त नशे जो इस्तेमालु कनि था ऐं उन में तमामु तेज़ी सां वाध अची रही आहे। ज़ाहिर आहे हीउ मामिलो जीअं मां ॼाणायो पियो इंट्रो में त तमामु हसास आहे ऐं तमामु अहम बि आहे। हसास इन करे जो आहे जो मुख़्तलिफ़ ॾिसण में ॿुधण में जेतिरो ई सादो लॻे पियो पर हीउ तमामु घणो कॉम्प्लेक्स आहे। कहिड़े रीति हीउ नौजवान जिन खे असां पंहिंजे मुल्क जो मुस्तक़बिल बि चऊं था, मुल्क जो आईंदो बि चऊं था, कहिड़ी रीति उनजी ज़िंदगी इन हथ ख़तमु थिए थी ऐं इहो बि त कहिड़ी रीति उनजो जेको मुस्तक़बिल आहे समूरो दाव लॻी वञे थो। ही इन फिगर्स मां अंदाज़ो लॻाए सघे थो ऐं इहो बि ॿुधायो पियो वञे पाकिस्तान नारकोटिक्स कंट्रोल बोर्ड पारां त रोज़ानो जे बुनियाद ते 700 खां वधीक माण्हू पंहिंजी हयाती विञाए वियनि था मंशिया जो जेको ही वाहिपो आहे उनजे करे। त जेके प्रोग्राम इन खे वधीक फोकस कंदासीं, सम्झंदासीं त हिन जूं मुख़्तलिफ़ जेके डायमेंशन्स आहिनि, जेके कॉम्प्लेक्सिटीज़ हिन सां ॻंढियल आहिनि, जेके चैलेंजिस हिन मसइले सां ॻंढियल आहिनि, उनखे कहिड़े रीति असीं उनखे डील करे सघूं था। हिन वक़्तु जेके उन हवाले सां असीं कानूननि जो बि ज़िक्र कंदासीं, जेके कानून मौजूदु आहिनि, जेके लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ पंहिंजो कमु कनि पियूं या जेके पॉलिसीज़ इन ॾस में ठहियल आहिनि उहे केतिरियूं असराइतियूं आहिनि ऐं कहिड़े रीति हू उनखे काउंटर करण में कमु करे रहिया पिया, उन्हनि खे कहिड़ा चैलेंजिस दरपेश आहिनि, उन समूरनि शयुनि ते गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल अॼु मूंसां गॾु मौजूदु आहे, एक्सपर्ट पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि जो तारुफ़ असां कराईंदसि। कराची स्टूडियो में मूंखे जॉइन कयो आहे डॉक्टर करीम ख्वाजा साहब, कंहिं तारुफ़ जा मोहताज आहिनि, पाण सीनियर सियासतदान बि आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻूणा सेनेटर रही चुका आहिनि, सीनियर लेजिस्लेटर आहिनि, उनखां सवाइ सिंध जी जेका मेंटल हेल्थ अथॉरिटी आहे उनखे चेयर कनि पिया, उनखे लीड कनि पिया। डॉक्टर साहब तव्हांखे भलीकार, तव्हांखे वेलकम कंदमि अॼु के प्रोग्राम में। मूंसां गॾु स्टूडियो में ई मौजूदु आहिनि डॉक्टर साहब ऐं उनखां सवाइ नाज़रीन त ॿियो अहम नालो इन ई फील्ड जो मूंसां गॾु मौजूदु आहे डॉक्टर शोबिया आफ्ताब। डॉक्टर शोबिया आफ्ताब कराची यूनिवर्सिटी जो जेको इंस्टीट्यूट ऑफ क्लिनिकल साइकोलॉजी आहे उनखे हेड कनि पियूं ऐं उनसां गॾोगॾु मूं जेको ज़िक्र कयो त हीउ जेको ड्रग जो इस्तेमालु आहे, वधंदड़ इस्तेमालु आहे, उनखे कहिड़े रीति उनखां बचाव करे सघिजे थो, उन हवाले सां मास्टर ट्रेनर आहिनि तो उन्हनि सां भी गुफ्तगू थी जो कि प्रोग्राम में आपको भी वेलकम करती हूँ। बहुत शुक्रिया आपने टाइम निकाला इस अहम मौजू पर बात करने के लिए। डॉक्टर साहब अवां खे भलीकार, अवां गुफ्तगू जे लाइ मूंखे वक़्तु ॾिनो ऐं डॉक्टर शोबिया जी इजाज़त सां मां गुफ्तगू जो आगाज़ कंदसि। हीउ जेको मौजू असीं पाण डिस्कस कयूं पिया, मूं अॻु ई चयो त हीउ गैर रिवायती मौजू आहे पर तमामु अहम आहे, तमामु सेंसिटिव आहे ऐं हीउ हाणे ॾिसूं था त हर ॿिए टे घर जो हिकिड़ो असीं ॾिसूं था त हुनजो मसइलो बणियल आहे ऐं को न को माण्हू उते मंशिया जो नशे जो शिकार नज़र अचे पियो। पर अॼु के प्रोग्राम में स्पेसिफिकली डॉक्टर साहब सां फोकस कयूं था यूथ खे ऐं मुल्क जो जेको नौजवान नसुल आहे तेज़ीअ सां हिन पासे ॾे वधे पियो। अव्हांखे कारण छा नज़र अचनि पिया तेज़ीअ सां जेको वधंदड़ ही लाड़ो अव्हां ॾिसो पिया ख़ासि करे तालीमी इदारनि अंदरि? मसइलो इहो आहे त जेको नशो आहे इहो त हज़ारनि सालनि खां जॾहिं खां इंसान धरती ते कंहिं न कंहिं रूप में नशो कंदो रहियो आहे। असांजे पाकिस्तान में बदकिस्मती सां जॾहिं डिक्टेटर ज़ियाउल हक़ इक़्तिदार में आयो ऐं हुन अची करे कब्ज़ो कयो, यूज़पर हो, त हिते असां वटि हीरोइन ऐं क्लेशनकोफ आई। उहा अफ़गानिस्तान जे थ्रू आई जंहिंमें हीअ जेके हुआ
हिननि पैसा बि कमाया जेके उन वक़्तु मिलिट्री डिक्टेटर्स हुआ ऐं हू माशरे खे तक़सीम दर तक़सीम कयो। असीं अॼु जेको आहे सो नशनि ते ॻाल्हायूं था, मुख़्तसर आवाम खे असां ॿुधायूं त कहिड़ा कहिड़ा जेके सो नशा आहिनि जो माण्हुनि खे ख़बर पए। हिकिड़ो आहे ओपिएट्स आहिनि। ओपिएट्स में जेको सो अफ़ीम अचे थो, ॿियो सेमी सिंथेटिक आहे जेको सफ़ेदीन पाउडर में इस्तेमालु कनि था, ऐं इहो स्मोक ऐं ओरल ऐं इनटेक जे थ्रू ओरल बि कंदो आहे, स्मोक बि कंदा आहिनि ऐं इंजेक्शन जी सूरत में बि लॻंदा आहिनि। ठीकु आहे न, हिकिड़ो त इहो आहे। ॿियो जेको आहे सो आहे पंहिंजो हीरोइन ऐं कोकीन आहे जेको ख़तरनाक तरीन आहिनि, ऐं उहो बि जेको आहे सो नौजवाननि में धड़ाधड़ अचे पियो। उन खां पोइ जेको हाणे जेको ख़तरनाक तरीन आहे सो सिंथेटिक जेके सो नशा आहिनि, जंहिंमें छा चवंदा आहिनि आइस आहे, एक्सटेसी ड्रग आहे ऐं LSD आहे। इहे अॼुकल्ह नौजवान वधि में वधि इस्तेमालु था कनि, बदकिस्मती आहे। अच्छा, उन खां पोइ जेको आहे सो असां वटि जेको इस्तेमालु पियो थिए उहो पान गुटका आहे, जंहिंजे करे ओरल कैंसर्स पियूं थियनि। ऐं ॿियो जेको आहे सो आहे शराब, अल्कोहल जंहिंखे चऊं था। इन खां पोइ बि जेको हिकिड़ो ॿियो नशो जेको इम्पॉर्टेंट आहे त उहो आहे इंटरनेट आहे। इंटरनेट जे करे ऐं डिजिटल जे करे यूज़ जे करे बि माण्हुनि हिकिड़ो एडिक्शन जा शिकार असां नौजवान बच्चा ऐं यूथ बि थिए, ऐं इन जे करे बि मेंटल इलनेसिस वधनि पियूं इंटरनेट ते या मोबाइल ते कलाकनि जा कलाक। इहे बुनियादी तौर ते अॼुकल्ह असां वटि वधि में वधि आहे क़िस्मूं आहिनि, जंहिंमें अॼुकल्ह आइस ऐं LSD इहे वधि में वधि इस्तेमालु पिया थियनि, ऐं जेको आहे सो नौजवान इन्हनि में पिया वञनि। जेके फिगर्स आहिनि उहो जेके मुख़्तलिफ़ फिगर्स अचनि थियूं, WHO जी पंहिंजी अचे थी, NF जी पंहिंजी अचे थी, पर माशरे में मौजूदु आहिनि ऐं अवेलेबल बि आहिनि, ॻोठनि में बि आहिनि ऐं अर्बन स्लम्स में बि आहिनि, वॾी सोसाइटीज़ में बि इस्तेमालु था थियनि। ऐं हाणे त कॉकटेल थिया आहिनि, माना शराब बि पीअनि था ऐं कोकीन बि खणनि था, LSD बि खणनि था, आइस बि खणनि था, जंहिंजे करे सुसाइड्स बि थियनि पिया, होमोसाइड्स बि थियनि पिया, क़तल बि कनि पिया, ऐं माण्हू ऐं इलाही चीज़ूं अंडर कवर बि थियनि पियूं। माना नशे करे मरी विया, नौजवान हुजे या यंग हुजे या वॾी उमिरि जो हुजे, पोइ फैमिली बचाए थी वञे, असां वटि पोस्टमार्टम थींदा ई कोन्हनि। त इहे जेके सो चीज़ूं आहिनि, ऐं इन जा इलाज जेके आहिनि बिल्कुलु सभिनी जा आहिनि, डॉक्टर्स वटि आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि आवाम खे ख़बर हुजणु खपे त थींदो इहो आहे त मरीज़ खे पीउ वठी ईंदो आहे या पीउ खे पुटु वठी ईंदो आहे या ॿिया माण्हू वठी ईंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि असां इलाजु कयो। इलाजु थी वेंदो आहे, डॉक्टर उनखे 5-7 ॾींहं 10 ॾींहं 15 ॾींहं में तयारु कंदा आहिनि, रिहेबिलिटेशन बि थींदी आहे। पर अगरि हू मरीज़ अगरि सम्झे थो त हाणे मूंखे नशो न करिणो आहे त पोइ त ख़तमु थी वेंदो। पर जॾहिं हू ॿाहिरि निकिरी करे ठीक थी करे वरी वञे थो, वरी उन्हनि दोस्तनि सां उन कंपनी सां राब्तो करे थो या वास्तो थिए थो, त वरी उहो नशो शुरू थो करे। त जेसि ताईं मरीज़ राज़ी कोन्हे नशो कोन थो ख़तमु थी सघे। इहे 2-4 ॻाल्हियूं आहिनि जेके माण्हुनि खे ख़बर हुजणु खपनि। पर जेके नशा हर तरह जा हलनि पिया, जेको जेतिरो जेब में पैसो आहे उहो एतिरो ख़र्च करे पियो, जेको नशा ई आहे। हर माण्हू, सॼो मुल्क त नशो ई कोन्हे, पर इहो जेको इतफ़ाक़ सां अॼुकल्ह जदीद दौरु अची वियो आहे, मुख़्तलिफ़ मीन्स अची विया आहिनि, फ्रस्ट्रेशन वधी वई आहे, फलाणो पैसे वारो थी वियो आहे, ऐं पोयां थी वियो आहे, फलाणे खे नौकिरी मिली वई आहे, ऐं पोयां आहे, फलाणे वटि गाॾी आहे, मूं वटि कुझु कोन्हे। त इन फ्रस्ट्रेशन जे करे बि माण्हू वञनि था। ठीकु, डॉक्टर साहब अवां दुरुस्त पिया फरमायो त ज़ाहिर आहे ही अॼु जी ॻाल्हि कोन्हे, तमामु पुराणो मामिलो आहे ऐं तमामु पुराणो मसइलो आहे। पर अॼु जेका असां सूरत हाल ॾिसूं पिया त अॼु हिकिड़ो ट्रेंड बि असांखे नज़र अचे पियो त ख़ासि करे तालीमी इदारनि अंदरि जेका सूरत हाल असांखे नज़र अचे पई तमामु घणी गणती जोगी आहे। उनखां सवाइ तमामु वॾे तादाद में हाणे नौजवान नसुल इन पासे ॾांहुं अचे पियो।
त अॻु जॾहिं असां अॻु जी माज़ी जी ॻाल्हि कयूं था त उन वक़्तु असांखे नौजवाननि जे अंग में इन हद ताईं वाध नज़र कान ईंदी, पर हाणे जेका सूरत हाल आहे जेतोणीकि नाज़रीन इन कॉन्टेक्स्ट में हिकिड़ी असीं ॾिसूं था त नेशनल लेवल ते प्रोविंशियल लेवल ते असीं ॾिसूं था त हिकिड़ी वेड़ बि हलंदड़ आहे, हिकिड़ी जदोजहद हलंदड़ आहे त कहिड़े रीत इन जेका नशे वारी लानत आहे, जेका ही ख़तरनाक ज़हर जहिड़ो ही मामिलो आहे, इनखे कहिड़े रीत ख़तमु करे सघिजे थो जड़ खां। उन हवाले सां वेड़ जारी आहे, पर स्टिल चैलेंजिस मौजूदु आहिनि। अॼु उन ते बि वधीक फोकस कंदासीं। डॉक्टर सोबिया ॾे हलंदासीं। डॉक्टर सोबिया, आप क्या कहेंगी इसके सबसे क्योंकि नफ्सियात की फील्ड से आपका ताल्लुक़ है, नफ्सियाती मुहरकात क्या देख रही हैं आप? क्यों आजकल नौजवान बड़ी तादाद में और बड़ी हद तक इस तरफ राग़िब हो रहे हैं? अगर हम देखें सब्सटेंस यूज बिहेवियर की बात करें ना, तो क्यों नौजवान नशा कर रहे हैं, इसमें कोई एक फैक्टर नहीं है। हम इसे कहते हैं कि ये मल्टीपल फैक्टर्स हैं जो आपस में मिलते हैं। इसमें सबसे पहले पर्सनल कैरेक्टरिस्टिक्स आते हैं। आपके पर्सनल कैरेक्टरिस्टिक्स में आपका जेनेटिक मेकअप है, यानी आप जिस फैमिली में आपका ब्रॉटअप हुआ, आपके माँ बाप, उनका क्या बिहेवियर था, अगर उसमें कोई सब्सटेंस यूज कर रहा था तो इसका मतलब है कि वो इनहेरिटेंस में विरसे में आप साथ लेके आए, वो टेंडेंसी लेके आए कि आप भी सब्सटेंस यूज कर सकते हैं। फिर इसके साथ हम कहते हैं माइक्रो लेवल फैक्टर्स होते हैं और फिर मैक्रो लेवल। अच्छा, एक तो मैंने जेनेटिक्स की बात की, फिर आपके घर का माहौल कैसा था। अब अगर आपके माँ बाप के आपस में बहुत डिसफंक्शनल रिलेशनशिप्स थे, रिलेशनशिप अच्छे नहीं थे, वो लड़ते झगड़ते थे, हमेशा घर में आपने गुर्बत देखी है, आपने घर में देखा कि घर में कोई टेंशन होती है तो माँ बाप को आपने देखा कि उनको हैंडल करना नहीं आया कि स्ट्रेस को हैंडल कैसे करना है, तो वहां से जो आपने कोपिंग स्ट्रैटेजीज लर्न की, ये हो गई आपकी पर्सनल कैरेक्टरिस्टिक्स, प्लस साथ में आपकी माइक्रो लेवल पे हम कहते हैं फैमिली हमारा पहला इंस्टीट्यूशन होता है, पहला इदारा होता है जहां से हम जिंदगी गुजारने के जो गुर है वो सीखते हैं। उसके बाद स्कूल शुरू होता है। अब स्कूल में जब आप आए तो हम क्योंकि हम स्कूल की बात कर रहे हैं या एजुकेशनल इंस्टीट्यूशंस की, तो ये जो एज होती है, जो यूथ की एज होती है, इसमें एक हमारी हम सब इंसानों की कोई ना कोई नीड है, आपकी भी होगी, मेरी भी है। इस पर्टिकुलर एज की जो नीड होती है वो होती है नीड फॉर अप्रूवल, नीड फॉर बिलोंगिंगनेस, यानी ये किसी एक खास ग्रुप के साथ अपने आप को मुंसलिक करना चाहते हैं, उनसे उनके अप्रूवल चाहिए होता है। तो यहाँ पे जो पीयर प्रेशर है वो बहुत ज्यादा होता है। तो अगर आपको ऐसे दोस्त मिले हैं, स्कूल में ऐसा माहौल है कि जहां पे ड्रग्स अलाउ की जाती है, या एजुकेशनल इंस्टीट्यूशंस पर ड्रग्स अलाउड है, कोई इस तरह के रूल्स रेगुलेशंस नहीं है, तो एक बच्चा जो अपने साथ कहना चाहिए कि वो जेनेटिकली जो अपने साथ एक टेंडेंसी लेके आ रहा है, फिर वो ऐसे घर में उसने परवरिश पाई कि जहां पे माँ बाप के आपस के ताल्लुकात अच्छे नहीं थे, या घर में कोई रूल्स रेगुलेशन, पॉवर्टी, गुर्बत थी, फिर वो ऐसे इंस्टीट्यूशन में आ गया जहां उसको ऐसे दोस्त मिले। तो अब उसको किसी ना किसी के साथ तो अपने आप को एसोसिएट करना है, लिंक रखना है, क्योंकि उससे वो ग्रुप चाहिए जिसके साथ वो आइडेंटिटी बने। क्योंकि इस एज पे हम कहते हैं कि एक आइडेंटिटी क्राइसिस होती है, यानी इस एज में जब बच्चे आते हैं तो वो अपनी एक शख्सियत बना रहे होते हैं, अपनी आइडेंटिटी बना रहे होते हैं। तो इसमें वो जिस भी ग्रुप के साथ एसोसिएटेड होते हैं, इसे हम कहते हैं कि नॉर्मेटिव बिहेवियर है। तो उनका, उस ग्रुप का अगर नॉर्म ये है कि हम जो करेंगे सबको वही करना है, तो ये बच्चे भी फिर वही करते हैं ताकि उनकी आइडेंटिटी मेंटेन रहे और उस ग्रुप के साथ इनका कनेक्शन मेंटेन रहे। तो एक ये फैक्टर है। प्लस जब हम मैक्रो लेवल पे आते हैं तो मैक्रो लेवल पे हम कहते हैं एनवायरनमेंट कैसी है, क्या हमारे जिस जगह पे वो एजुकेशनल इंस्टीट्यूशंस मौजूद हैं, या जिस सिटी के अंदर, जिस कंट्री के अंदर वो मौजूद है, क्या वहाँ हमारे कोई ऐसे लॉज एंड रेगुलेशंस हैं जो प्रिवेंट करने के लिए हैं, यानी तालीमी अदारों के अंदर ड्रग्स की सेल नहीं होगी, तालीमी अदारों के अंदर जो है किसी भी तरह से बच्चा एक्सेस नहीं कर पाएगा, या अगर कोई बच्चा ड्रग्स लेके वहां आ रहा है, वो घर से लेके आ रहा है, तो क्या उसके लिए कोई पनिशमेंट या कोई कॉन्सिक्वेंसेस मौजूद है वहां पे। अगर नहीं है तो देखिए, एक बच्चा अगर एडिक्ट है तो वो सब्सटेंस यूज ले रहा है तो वो अपने दोस्तों को भी उसकी लत लगा सकता है। तो ये सारे फैक्टर्स हैं जो मिलके एक डिफाइन करते हैं कि क्या एक तालीमी अदारे के अंदर जो एक नौजवान मौजूद है, क्या वो सब्सटेंस यूज करेगा या नहीं करेगा। ठीक, प्लस एक और जो वजह है, जी प्लीज कंटिन्यू कीजिएगा। जी डॉक्टर साहब। और प्लस ये तो सारे वो फैक्टर्स हो गए कि जिसमें मैंने आपको बताया कि पेरेंटल और सब ये फैक्टर्स हो गए। प्लस हमारा ने जो ब्रेन है वो इस तरह से रिवायर हुआ है, हमारे अंदर एक रिवॉर्ड सिस्टम मौजूद है। जो ब्रेन है वो हमें बताता है कि हमें जब भी कोई चीज हम लेते हैं और हम अच्छा फील करते हैं, मिसाल के तौर पे जब हमारे एग्जाम्स में अच्छे मार्क्स आते हैं, हमें अच्छा महसूस होता है, हमारे जो है वो हैप्पी हार्मोन, जिसे हम डोपामिन कहते हैं, डोपामिन रिलीज होती है, हमें अच्छा फील होता है, तो हम दोबारा अचीवमेंट की तरफ माइल होते हैं कि हमें अचीवमेंट करनी चाहिए, हमें मजीद पढ़ना चाहिए। इसी तरह जैसे हम खाना खाते हैं, खाना खा के हमें अच्छा खाना खाते हैं, हमें अच्छा महसूस होता है,
तो ही हम खाना खाते हैं। तो हमारे सर्वाइवर के लिए हमारे ब्रेन के अंदर एक रिवॉर्ड सर्किट मौजूद है, जो इसे हम कहते हैं वायरिंग ऐसी हुई हुई है कि जो हमें बार बार इस चीज पे जो है वो माइल करता है कि ये अच्छा काम किया, इसे दोबारा करो, इसे दोबारा करो। सो अनफॉर्चुनेटली जो ड्रग्स हैं ये भी उसी रिवॉर्ड सर्किट पे काम करती हैं, इनके लेने से भी वही डोपामिन रिलीज होता है, और ये एक जो साइकिल है वो चलता रहता है, और आपको पता नहीं चलता कि आप इसके एडिक्ट हो गए। जी ठीक। प्लीज, और अब आप डॉक्टर साहब बोलिए। जैसे जैसे डॉक्टर करीम साहब ने भी बताया, मुख्तलिफ उन्होंने नशे की इकसाम का भी जिक्र किया, तो ये भी बताइएगा कि किस मंशियात का इस्तेमाल आजकल नौजवानों में बहुत ज़्यादा हो रहा है, और किस उम्र के इसमें लड़के लड़कियां या जो हम देख रहे हैं कि तुलबा इसका शिकार हो रहे हैं, क्योंकि जिस तरह से आपने मुख्तलिफ फैक्टर्स का जिक्र किया, पर्सनल, सोशो इकनॉमिक, हम देख रहे हैं रीजनल डायनामिक्स भी हमें इस मसले में नज़र आती हैं। तो बताइएगा मजीद के किस मंशियात का इस्तेमाल ज़्यादा आप देख रही हैं तालीमी इदारों के अंदर? देखिए, जो अभी जैसे उन्होंने भी बस बताया डॉक्टर करीम ने, एक्सटेसी है, आइस है, इसका नशा बहुत ज्यादा है। तो ज्यादातर जो हेलुसिजेंट्स और स्टिमुलेंट्स हैं ये वो कैटेगरी है कि जो बच्चे ज्यादा यूज कर रहे हैं। तो पर्टिकुलरली इसमें आइस जो है वो बहुत कॉमन है, ठीक है, मैरिजुआना है उसका यूज बहुत ज्यादा कॉमन है, और एक्सटेसी जो ड्रग है उसको बहुत ज्यादा ले रहे हैं, क्योंकि उनको लेने के बाद उनके अंदर कुछ परसेप्चुअल चेंजेस आती हैं, थॉट्स के अंदर, मूड्स के अंदर चेंजेस आती हैं, तो वो थोड़ी देर के लिए बहुत अच्छा भी महसूस करते हैं, और कुछ के अंदर बहुत एग्रेसिव बिहेवियर्स भी आ जाते हैं। ये वो कॉमन टेंडेंसीज है। और स्टिमुलेंट्स का यूज इसलिए करते हैं क्योंकि तालीमी अदारों में डिपेंड करता है कि आप कौन सी तालीम ले रहे हैं। तो बाजुकात बच्चों के अंदर जिस तरह से कि बहुत आपको रात देर तक जाग के पढ़ना है, और आपको जो है यानी रात देर तक जागना है और पढ़ाई ज्यादा करनी है, मेडिकल की फील्ड है या दूसरी फील्ड्स हैं, तो उसमें एक टेंडेंसी होती है, जैसे मैंने मैरिजुआना का कहा, तो वो आपको, क्योंकि आपको अलर्टनेस और कंसंट्रेशन आपकी बेहतर बनाती है, तो उसकी तरफ भी बच्चों का रुझान बहुत ज्यादा है। ठीक है डॉक्टर साहब, कहिड़ी रीति ही नौजवान जो मुस्तक़बिल तबाह तो थे, जेके मुख़्तलिफ़ नशा मां ॿुधाया, डॉक्टर साहब उन ते रोशनी विधी त कहिड़ो कहिड़ो नशे जो इस्तेमालु वधीक थिए पियो, कीअं असां ॾिठो आहे, छाकाणि त जेको बि नशो वापराए थो रुगो हिकिड़ो माण्हू न, पूरी फैमिली उनजी उन सां गॾु मुतासिर थिए थी। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे मैडम, जेको फरमायो आहे एक्सटेसी, LSD, आइस जेको आहे, इहो इन में छा आहे जो इहो हिकिड़े ज़माने में जॾहिं कोल्ड वॉर हुई, त इहे जॾहिं जेके अरेस्ट कंदा हुआ त हुन सां जेके सो इहे LSD ॾींदा हुआ हुनखां कन्फेस करण जे लाइ। पोइ ईअं बि थींदो हुओ त माण्हू हुतां ख़ुदकुशी बि करे छॾींदा हुआ। हाणे हीअ जेके नशनि जे करे परसेप्शन, कलर्स सुठा था थियनि, साउंड सुठो थो थिए, माण्हू जागे थो, ऐं शुरू में, ऐं पोइ वरी आहिस्ते आहिस्ते जीअं मैडम साहिबु चयो त डोपामिन रिलीज़ थिए थो, माण्हू जेको आहे सो चए थो त हाणे वधीक खाण, उनमें बि के मिक्सचर आहिनि, के मिक्सचर कोन्हनि, जीअं हीरोइन ऐं कोकीन के सस्ती मिलंदियूं आहिनि, के महांगी मिलंदियूं आहिनि, शराब गुत्ते में मिलंदी आहे या अमरीकी ऐं लंडन वारी बि मिलंदी आहे महांगी तरीन। इन नशनि जा बि मुख़्तलिफ़ जेके प्राइज़िस हूंदियूं आहिनि। त हाणे इहे जेके सो अल्टीमेटली ख़ानदान खे बि तबाह कंदा आहिनि, उनखे फ़र्द खे बि तबाह कंदा आहिनि, फैमिलीज़ खे बि तबाह कंदा आहिनि, सुसाइड्स बि थी सघंदा आहिनि, ज़हनी बीमारियूं बि थी वेंदियूं आहिनि, ऐं होमोसाइड, क़तल बि कंदा आहिनि। इहे जेके स्टिमुलेंट्स या इन अचनि पिया। हाणे ही चीज़ूं जेके आहिनि सो अवेयरनेस जेको आहे सो अवेयरनेस हाणे कुझु ॾींहं पहिरीं सिंध मेंटल हेल्थ अथॉरिटी लाड़ कैंपस बदीन में असां हिकिड़ो 2 या 3 ॾींहं पहिरीं ॻाल्हि असां कयो, हुते जे चांडियो साहिबु हेड ऑफ डिपार्टमेंट इंचार्ज आहे सिंध यूनिवर्सिटी जो लाड़ कैंपस जो, 150-200 जेके स्टूडेंट्स आया हुआ, ऐं सुठो इंट्रैक्शन थियो, साइकेट्रिस्ट विया हुआ, साइकोलॉजिस्ट विया हुआ। त अहिड़े नमूने अवेयरनेस माशरे में थियणु ज़रूरी आहे, जीअं तव्हां अॼु कयो पिया प्रोग्राम। त डॉक्टर साहब, जेके अवेयरनेस जी ॻाल्हि कई त असां में ज़िक्र बि कयो त अव्हांजो जेको आहे सिंध मेंटल हेल्थ अथॉरिटी हुजे या उन सां गॾोगॾु गवर्नमेंट ऑफ सिंध जेके इनिशिएटिव वठे पई, या मथे लेवल ते असां जेके इनिशिएटिव ॾिसूं था, अवी लेजिस्लेटर बि आयो, सीनियर पॉलिटिशियन आयो, इन मामलनि खे सम्झो था, सभिनी खे ॾिसो था, कहिड़ा चैलेंजिस तव्हां सम्झो था त जेके हिन वक़्तु असां वटि कानून मौजूदु आहिनि, जेके पॉलिसीज़ इन ॾस में ठहियूं आहिनि, कहिड़ा चैलेंजिस आहिनि जंहिंजे करे अञा ताईं असां ॾिसूं पिया थी इफेक्टिवली हिन शइ खे काउंटर न पियूं करे सघनि? ॾिसो, 2 टे ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो त बदकिस्मती आहे त 77 खां पोइ, 79 खां पोइ जॾहिं सो कॉल्ड अफ़गान वॉर शुरू थी वई डॉलर्स जे करे, जंहिंमें जनरल्स ऐं मुला ऐं इहे सभु
अख़वानी जेके शामिल थिया हुआ त उते ही काश्त थींदी हुई, अफ़ीम काश्त थींदी हुई, हीरोइन जा कारखाना ठही विया ऐं इतां ई जेको आहे सो सॼी दुनिया में स्मगल थींदी हुई। ऐं बदकिस्मती इहा आहे त अफ़ीमी वॉर हिन ख़िते में 150-200 साल पहिरीं बि थी चुकी आहे, जो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जेको आहे सो हांगकांग में या चीन में हुननि जेको आहे सो अफ़ीम जेको आहे सो ऐं हुननि चयो त असां पोखींदासीं ऐं विकिणंदासीं, जंहिंमें चाइना ऐं हुनजी ईस्ट इंडिया कंपनी जी वॉर्स बि ठहियूं हुयूं। हाणे हीउ जेको 77-79 खां जेको शुरू थियो कमु, जंहिंमें लथ लॻी वई आहे इन कुवतनि खे, त हाणे हिननि खे रोकणु त उन जो ई कमु आहे। जीअं हाणे ट्रंप जेको चए थो त साउथ अमेरिका में सॼो जेको ड्रग कार्टेल्स आहिनि जेके अमेरिका पिया अचनि या मैक्सिको मां पिया अचनि, उहे पंहिंजी जाइ ते ट्रंप सां अग्री कोन थो कयां, सुठो माण्हू कोन्हे, जेके उनजा तरीक़ा आहिनि, पर ॻाल्हि त ग़लति कोन थो करे। असां वटि ही एंटी नार्कोटिक फोर्स जेका ठही आहे, उनजो कमु इहो आहे त हिननि खे रोकणु, हिन खे अरेस्ट करणु, उन्हनि खे सज़ाऊं ॾियणु। हाणे सज़ा त उन्हनि जले करे राणा सनाउल्ला खे बि ॾिनी, हीरोइन निकिती, उनखे सज़ा ॾिनी। उहो कमु कोन करिणो आहे। जेके सचा पचा जेके आहिनि कार्टेल जा जेके माण्हू आहिनि, इहे गली मोहल्लनि में आहिनि, रस्तनि ते आहिनि, रोडनि ते आहिनि, इंटरनेशनल बॉर्डर्स ते आहिनि। इहो जेको आहे सो इतां ई चीज़ूं अचनि थियूं, इन बॉर्डर्स था अचनि थियूं, ऐं उहो उन्हनि खे सभु खां पहिरीं रोकणु ज़रूरी आहे, ऐं उन सज़ाऊं बि आहिनि। ॿियो कमु आहे जेको आहे सो हाणे असां जेको आहे सो कोशिशि करे जेके बि सूबे सिंध में हेल्थ डिपार्टमेंट या PPHI या लेडी हेल्थ वर्कर्स खे असां जिते ज़हनी बीमारियुनि लाइ ट्रेन कयो आहे, उते असां जेको आहे सो नशे जे हवाले सां बि ट्रेन कयो आहे। हाणे मसइलो इहो आहे त पेरेंट्स सभ खां पहिरीं जेके आहिनि, जेके वालदेन आहिनि, उहो ॾिसंदा आहिनि त मुंहिंजो ॿारु जेको आहे सो नशो थो करे, ऐं पोइ हुनखे हू एक्सेप्ट कोन कंदा आहिनि, मुख़्तलिफ़ रीज़न ॾींदा आहिनि। इलाही देरि खां पोइ उहे सम्झंदा आहिनि, बहस कंदा आहिनि डॉक्टरनि सां, पोइ वरी मस वठी ईंदा आहिनि इलाज जे लाइ। जीअं मेंटल हेल्थ जे बीमारी खे असां ॾिसंदा आहियूं, उहो छा डिनाइल फेज़ में हूंदा आहिनि, एक्सेप्ट कोन कंदा आहिनि। पोइ वरी छा थींदो आहे त जेको वठी बि ईंदा आहिनि, त जेसि ताईं उहो जेको ॿारु आहे, छोकिरो या छोकिरी, हुनजो इलाजु थी वेंदो आहे। इलाजु हर तरह जो आहे, मैडम साहिबा वेठी आहे, थ्रू साइकोथेरापी बि थी सघे थो, काउंसलिंग बि थी सघे थो, कॉग्निटिव बिहेवियरल थेरापी, मेडिसिन्स, रिहेबिलिटेशन, इहे सभु चीज़ूं थी थियूं वञनि। पर उहो जॾहिं ठीकु थो थी वञे या ठीकु थी वञे, उहो ॿारु वञी करे वरी हुननि खे हू कंपनी मिले थी, माण्हू मिलनि था, सप्लाइज़ मिलनि थियूं, त पोइ वरी इहो जेसि ताईं हुन में इनसाइट कान्हे, मरीज़ में इनसाइट कोन्हे। पर हाणे हीउ हिकिड़ो इंटरनेशनल मसइलो थी वियो आहे। हिन जी सभ खां वधीक आहे अवेयरनेस। पोइ मीडिया जे थ्रू हुजे, स्कूल्स में हुजनि, कॉलेजिस में हुजनि, कानून साज़ी ठहियूं आहिनि, अञा सिंध में ठहियूं आहिनि कानून साज़ी, अॻे ई थी चुकी आहे। पर हाणे मसइलो आहे त हिन खे बाई क्रुक जेको आहे, जेके लॉ इन्फोर्सिंग एजेंसीज़ आहिनि, जंहिंमें पुलिस आहे, एंटी नार्कोटिक फोर्स आहे, या बॉर्डर ते जेके असांजी लॉ इन्फोर्सिंग एजेंसीज़ आहिनि, उनजो कमु आहे रोकणु, या सड़कनि मोहल्लनि में एंटी नार्कोटिक्स फोर्सिस जो आहे उनखे रोकणु, या ॿियूं जेके असांजा जेके आहिनि जीअं नशा सप्लाई जीअं बाए रस्तनि सां थियनि था, उनखे ब्लॉक करणु। इहो सभ खां पहिरीं कमु आहे। ॿियो डॉक्टरनि जो कमु आहे इलाजु करणु, हेल्थ डिपार्टमेंट जो कमु आहे बेसिकली इलाजु करणु, एंटी नार्कोटिक फोर्स जो कमु आहे जो हिननि खे रोकणु। लॉज़ मौजूदु आहिनि, ऐं अनफॉर्चुनेटली चीज़ूं वधनि पियूं, उनखे माइटनि जी, उस्तादनि जी, ऐं सभिनी जो कॉन्ट्रीब्यूशन मां सम्झो पिया त हिकिड़ी कोऑर्डिनेटेड एफर्ट खपंदी असांखे। हिन जेको ही नाज़रीन वक़्तु आलमी मसइलो बि हिकिड़ो तमामु अहम मसइलो बणियलु आहे, ऐं असां ॾिसूं था त हिकिड़ी वेड़ बि उन ख़िलाफ़ु हलंदड़ आहे, पर उन वेड़ खे अञा वधीक असराइतो ऐं मज़बूत बणाइण लाइ जीअं डॉक्टर साहिब ॻाल्हि ज़िक्र कयो, त हिन खे अञा वधीक कोऑर्डिनेशन खे वधीक जेके लाॻापियल इदारा आहिनि वधीक मजबूत करने की ज़रूरत है। डॉक्टर साहब, इस अभी डॉक्टर साहब ने अवेयरनेस की बात की, प्रिवेंशन की बात की, तो आप तो मास्टर ट्रेनर हैं, बताइएगा हमें कौन से तालीमी या नफ्सियाती प्रोग्राम इस ज़मन में मज़ीद या अच्छे मौसर साबित हो सकते हैं? किस कोई थेरेपी का आप बताएंगी कि कौन सी आपके ख्याल से मौसर थेरेपी साबित होती है? फिर डॉक्टर साहब ने एक बात बताई कि सब कुछ हो जाता है, ये डिनाइल फेज से स्टार्ट होता है ये मामला, फिर आखिर में सब कुछ ठीक होने के बाद हम देखते हैं कि एक बार फिर से ये टेंडेंसी होती है उस बंदे के अंदर कि वो दोबारा से उस तरफ चला जाए, तो फिर उसको कैसे कंट्रोल किया जा सकता है?
अच्छा, इसमें बेसिकली ये इसलिए ऐसा होता है कि जो ड्रग्स होती हैं वो ब्रेन के अंदर स्ट्रक्चरल चेंजेस लाती हैं, और जो स्ट्रक्चरल चेंजेस वो लेके आती है, क्योंकि अब अगर हम इसके सब्सटेंस यूज की या इसको सब्सटेंस एडिक्शन की अगर हम डेफिनेशन को भी देखें तो अब नाउ इट्स अ क्रॉनिक रिलैप्सिंग ब्रेन डिजीज। यानी उसकी जो डेफिनेशन है स्टैंडर्ड इंटरनेशनल वो भी चेंज हो गई है। तो क्रॉनिक रिलैप्सिंग ब्रेन डिजीज इसको इसलिए कहा जाता है कि ब्रेन के अंदर स्ट्रक्चरल चेंजेस लेके आ जाती है, और वो स्ट्रक्चरल चेंजेस रिवर्सिबल नहीं है, यानी इरिवर्सिबल है वो। तो अब जाहिर है जो चेंज आ गई है इसका मतलब है कि मेरे अंदर हमेशा ये टेंडेंसी मौजूद है कि कोई इस तरह के हालात होते हैं या दोबारा से अगर मुझे ऑफर किया जाता है या मैं उस सिचुएशन में वापस जाती हूँ तो मैं मेरे अंदर टेंडेंसी मौजूद है कि मैं किसी भी वक्त मेरा रिलैप्स हो सकता है। अब जो हम इस पे करते हैं इसकी होती है कॉन्टिन्यूम ऑफ केयर कहते हैं हम, लॉन्ग टर्म रिहैबिलिटेशन होती है। अब अगर एक शख्स जो लेना शुरू कर दिया है जिसने, उसके लिए तो सबसे पहले डिटॉक्सिफिकेशन है। डिटॉक्सिफिकेशन के बाद फिर साइकेट्रिक एंड जो हमारा साइकोथेरेप्यूटिक ट्रीटमेंट है वो शुरू होता है, जिसमें डिफरेंट थेरेपीज है, मोटिवेशनल इंटरव्यूइंग है, कॉग्निटिव बिहेवियरल थेरेपी जैसे सर ने भी बताया, और इस तरह की दूसरी थेरेपीज है जो कि हम फैमिली थेरेपी को भी इन्वॉल्व करते हैं इसके अंदर। तो हम बेसिकली जिन एरियाज पे अब जो मरीज के जिन एरियाज पे काम करते हैं उसके डिसीजन मेकिंग स्किल पे काम करते हैं, क्योंकि पर्टिकुलरली हम यूथ की बात कर रहे हैं तो 20 साल तक जो यूथ है उसका ब्रेन डेवलप हो रहा होता है। 20 साल तक जो यानी जो यंगस्टर्स हैं उनका ब्रेन डेवलप हो रहा होता है, तो इसका मतलब है कि उनकी डिसीजन मेकिंग जो है वो स्टिल मेच्योर नहीं होती है, इसीलिए वो जल्दी इन्फ्लुएंस भी होते हैं, पीयर्स के, ग्रुप्स के, फ्रेंड्स के इन्फ्लुएंस में आके वो सब्सटेंस लेते हैं। तो हम जो थेरेपीज करते हैं हमारा इन इस एज ग्रुप के लिए पर्टिकुलरली हमें होता है कि सोशल स्किल ट्रेनिंग करनी है, यानी उन्हें लाइफ स्किल्स देने हैं, जिसमें पहली चीज है कि उनको रेजिस्टेंस स्किल सिखाने कि अगर कोई उनको ऑफर करता है तो उनको किस तरह से उसको नो कहना है। डिसीजन मेकिंग स्किल पे, प्रॉब्लम सॉल्विंग स्किल के ऊपर हम काम करते हैं, स्ट्रेस मैनेजमेंट, क्योंकि जो इस एज ग्रुप के अंदर जैसे मैंने एक बताया कि पढ़ने के लिए, जागने के लिए भी इस्तेमाल करते हैं, लेकिन वो जो पढ़ाई का स्ट्रेस है, ये एकेडमिक प्रेशर है, और जो दूसरा इस ग्रुप के इस एज के अपने बहुत सारे स्ट्रेसेस होते हैं, लॉट ऑफ आप कहें कि इंसान यानी जैसे बच्चा मेच्योर होता है 14 ऑनवर्ड्स बहुत सारी हार्मोनल चेंजेस होती हैं और वो कंटिन्यूड रहती हैं जब तक आप कह लें कि 21 22। तो इस एज ग्रुप के जो ट्रांजिशनल स्ट्रेसेस होते हैं वो भी बहुत ज्यादा होते हैं इसमें, तो उनका उस प्रेशर को भी डील करने के लिए अक्सर ये लोग सब्सटेंस लेते हैं। तो उस स्ट्रेस को कैसे मैनेज करना है, लाइफ स्किल्स हम इनको देते हैं बेसिकली, ठीक है, होप है, अपॉर्चुनिटी है, और रेजिस्टेंस स्किल्स इज समथिंग विच बेसिकली जो इनको स्टॉप करती है, नो करना सिखाते हैं। अच्छा, इसके अलावा सर ने बहुत अच्छी बात की, उन्होंने कहा कि डॉक्टर का काम है इलाज करना, और जो लॉ एनफोर्समेंट, तो इसका मतलब है ये कोऑर्डिनेटेड एफर्ट है, ये किसी एक शख्स का काम नहीं है, इसमें पॉलिसी मेकर्स भी हैं, इसमें लॉ एनफोर्समेंट एजेंसीज भी हैं, इन सबको मिल के काम करना है। तो अगर कम्युनिटी लेवल पे हम कोई चेंज लाना चाहते हैं तो हमें जो यूथ है उसको इन्वॉल्व करना पड़ेगा उन इनिशिएटिव्स में जिसमें सब्सटेंस यूज को हम प्रिवेंट करना चाह रहे हैं। लॉज मौजूद हैं और यूथ लेड प्रोग्राम्स होंगे तो वो ज्यादा इफेक्टिव होंगे, वरना आप देखें सिगरेट के डिबिया के बाहर इतना बड़ा वो कैंसर वाला माउथ बना हुआ होता है, उसके बावजूद क्या कोई सिगरेट पीने से बचता है, यानी तो कोई उसको अवॉइड करता है, फिर भी लोग सिगरेट पिए जा रहे हैं। क्योंकि ये जो फियर टैक्टिक्स होती हैं, रिसर्च ने ये साबित किया है कि अगर आप अवेयरनेस प्रोग्राम्स रन भी कर रहे हैं तो उसमें उनको डरा धमका के उस चीज से दूर मत कीजिए, क्योंकि फेयर टैक्टिक्स अगर काम करते हैं तो सिगरेट की डिबिया की मैंने बहुत अच्छी एग्जांपल आपको दी है, लोग सिगरेट पीना छोड़ देते हैं, लेकिन उसके बावजूद जो है सबसे आई थिंक हाईएस्ट जो है वो टोबैको यूज का ही जो है वो कॉमन है। ड्रग्स में अगर देखा जाए तो टोबैको यूज इज द मोस्ट कॉमन यूज। तो इसलिए हमें एक तो यूथ लेड प्रोग्राम्स प्लस हमें उनके साथ उनके लेवल पे जाके करना होगा, यानी उनको अंडरस्टैंड करें और देखें कि उनके लिए क्या चीजें वर्कआउट करती हैं। वो एग्जाम्पल्स अगर हम उन लोगों को शामिल करेंगे प्रिवेंशन के अंदर, मिसाल के तौर पे कि हम उन्हीं के एज ग्रुप के कुछ ऐसे लोग हैं जो लाइफ में जो बहुत ज्यादा कामयाब हैं, अगर हम उनको साथ अपने शामिल करें और उन्होंने लाइफ में अपने स्ट्रेसेस को कैसे ओवरकम किया, तो प्रिवेंशन में हमें ये चीज लेके आनी होगी कि इस तरह की अगर हम अवेयरनेस क्रिएट भी करें तो साथ उन लोगों को लेके जाएं कि जो यूथ में से ही है, जिन्होंने अपनी लाइफ में बहुत सक्सेस हासिल की, बहुत डिप्राइव बैकग्राउंड से हैं या किस तरह से उन्होंने लाइफ को ओवरकम किया। इसके साथ साथ स्कूल्स के अंदर हमें सब्सटेंस यूज पॉलिसी, एजुकेशनल इंस्टीट्यूशंस के अंदर सब्सटेंस यूज पॉलिसीज लानी, यानी अगर कोई बच्चा वहां सब्सटेंस यूज करता है तो उसका क्या कॉन्सिक्वेंस होगा। अब जब तक कोई कॉन्सिक्वेंस नहीं है तो आई थिंक हमें भी मालूम है कि अगर मैंने सिग्नल तोड़ा और मुझे कोई उसका नुकसान नहीं होगा तो मैं भी यानी हमारी ये नेचर है, हम सिग्नल तोड़ के चले जाएंगे। बिल्कुल। तो इसीलिए आई थिंक लॉज बने हैं, कानून बने कि वो हमारे बिहेवियर को जो है वो प्रिवेंट कर सकें जो अनहेल्दी बिहेवियर है। तो यहाँ पे भी एजुकेशनल इंस्टीट्यूशंस के अंदर हमें कुछ पॉलिसीज, जो ड्रग प्रिवेंशन पॉलिसीज, जो कि एचएससी ऑलरेडी उस पर काम कर चुकी है, एचएससी ने उसको बना भी दिया है,
उसके इम्प्लीमेंटेशन के लिए उसने डायरेक्शंस भी दे दी हैं, तो वो हमें इम्प्लीमेंट करने की, अब स्ट्रिक्टली इम्प्लीमेंट करने की जरूरत है। और प्लस इसके अलावा हमें लॉज ऐसे लाने हैं कि किन किन जगहों पे सब्सटेंस यूज नहीं हो सकता है, क्योंकि रिसर्च ने ये भी साबित किया है कि अगर किसी इंसान के अंदर पर्सनल टेंडेंसी भी मौजूद है, यानी उसकी जेनेटिकली भी टेंडेंसी मौजूद है, वो बहुत एक डिसफंक्शनल बैकग्राउंड से भी है, और वो ऐसी पॉवर्टी में भी रह रहा है कि जहाँ पे उसके खाने पीने के लिए भी कुछ नहीं है, लेकिन अगर उस एनवायरनमेंट के अंदर ऐसे लॉज मौजूद हैं कि अगर वो सब्सटेंस यूज पे पेनल्टी होगी तो वहां सब्सटेंस यूज नहीं होता है, और ऐसी एग्जाम्पल्स रिसर्च से ये चीज साबित हुई है। तो हमें एक कोऑर्डिनेटेड एफर्ट, इसी तरह से पेरेंट्स को अपने अंदर चेंज लाना होगा। ओपन कम्युनिकेशन, पेरेंट्स अपने बच्चों से बात करें ड्रग्स के बारे में, और जब बच्चे अपने कंसर्न शेयर करें तो जजमेंटल ना, मॉनिटर करें कि मेरा बच्चा कहाँ जाता है, वो किन लोगों में उठता है। यानी इसमें मॉनिटरिंग का मतलब ये नहीं कि आप सर पे खड़े हो जाए, इनडायरेक्टली आपको ये पता होना चाहिए कि मेरा बच्चा कहाँ जा रहा है, वो किससे मिल रहा है, उसके दोस्त कौन है। तो इस लेवल पे भी सुपरविजन आप पेरेंट्स की होनी चाहिए, और प्लस एक घर में एक हेल्दी एनवायरनमेंट बच्चे को देने की जरूरत है। भले आपके इख्तलाफात है, कमरा बंद करके आप लड़ लीजिए, लेकिन बच्चे के सामने नहीं लड़े। घर में आपके पास फाइनेंशियल कंस्ट्रेंट्स है, कमरा बंद करके डिस्कशन कर ले कि घर कैसे चलाना है, लेकिन बच्चे के सामने उसकी डिस्कशन ना करें। तो ये छोटी 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 सी चीजें कि अगर ये हम इम्प्लीमेंट करना शुरू कर देंगे तो आई थिंक हम बहुत हद तक प्रिवेंशन की तरफ जा सकते। डॉक्टर साहब कुछ ऐड कंदो हुन में, ख़ासि करे जेका उन्हनि ॻाल्हि कई त सिहतमंद सरगर्मियुनि जो ज़िक्र कयो, त जेके हेल्दी एक्टिविटीज़ आहिनि यूथ लाइ, ज़ाहिर आहे उन में हुकूमतुनि जो रोल आहे, पॉलिसी मेकर्स जो रोल आहे, त कहिड़े रीति यूथ खे इंगेज करे सघिजे थो मुख़्तलिफ़ शयुनि में, ऐं वधीक मां छा सजेस्ट कंदो? बिल्कुलु हिन में मैडम जी ॻाल्हि सां आउं सहमत कंदुसि। हिन में इहो आहे त प्ले ग्राउंड्स हुजणु खपनि, इंडोर गेम्स हुजणु खपनि छोकिरनि जे लाइ, नौजवान छोकिरियुनि जे लाइ। त उहे जेके गेम्स खेॾंदा इंडोर या आउटडोर, त हुनजी एक्टिविटीज़ हिकु पॉज़िटिव पासे वेंदी। ऐं ॿियूं चीज़ूं बि आहिनि पॉज़िटिव एक्टिविटीज़ जे लाइ, स्कूल्स में बि ऐं घरनि में बि ऐं कॉलेजिस में बि। हिकिड़ी जेका इज़ाफ़ी ॻाल्हि कंदुसि त इंटरनेट बि एडिक्शन आहे, इंटरनेट ऐं डिजिटल एडिक्शन बि आहे। हाणे त तव्हां ॾिसो त जापान में या ऑस्ट्रेलिया में हुननि जेको आहे 16 साल खां पोइ जेको आहे पहिरीं वारे ॿारनि ते पाबंदी हणी छॾी आहे। ऐं हाणे इहा हर जॻह थिए पई त बच्चो पैदा थिए थो ऐं उनखे इंटरनेट ते या माइट ॾेई था छॾे, त इहो बि हिकिड़ी एडिक्शन आहे, नशो आहे डिजिटल या इंटरनेट। ऐं चवंदा आहिनि त जेको 4-5 कलाक खां वधीक अगरि जेको वेहे थो 8 कलाक 10 कलाक, त उहा एडिक्शन आहे। ऐं साइकेट्रिस्ट वटि, साइकोलॉजिस्ट वटि पेरेंट्स अॼुकल्ह अचणु शुरू थी विया आहिनि, अॼुकल्ह न इलाही अरसे खां, की भई हीउ इंटरनेट एडिक्ट थी वियो आहे असांजो ॿारु या छोकिरो या छोकिरी, या जेको आहे सो हीउ एडिक्शन आहे। इहो बि हिकिड़ो एडिक्शन आहे, त इहो बि माइटनि खे ॾिसणो आहे त इन ते बि नज़र रखे त हू एडिक्शन में न वञनि, जंहिंजे करे हिकिड़ो त एडिक्शन आहे, ॿियो त अखियूं बि ख़राबु थियनि थियूं, फिज़िकल मूवमेंट बि नथी थिए, हू रांदि बि नथा कनि, हू वेही वेही थुला था थी वञनि ॿार। त इहे सभु चीज़ूं माशरे लाइ सही कान्हे। इहे सभु थ्रू TV प्रोग्राम जी तव्हां कयो पिया, ऐं टीचर्स जी ट्रेनिंग, माइटनि जी ट्रेनिंग, माशरे जी ट्रेनिंग, ऐं लॉ इन्फोर्सिंग एजेंसी जो कमु आहे ॿियनि नशनि खे इहे सभु ॿुधायो वञे त बाबा हीअ सभु नशा आहिनि, इन जी ते नज़र रखी वञे। ज़िक्र थिए पियो बार बार डॉक्टर साहब त कोऑर्डिनेटेड एफर्ट आहे, त कोऑर्डिनेशन ज़ाहिर आहे तमामु घणी अहम आहे। जेके बि लाॻापियल जेके मां ॼाणायो पिया त उहे डिपार्टमेंट्स हुजनि, उहे मुख़्तलिफ़ असांजा एलिमेंट्स हुजनि, उन्हनि जे विच में कोऑर्डिनेशन इम्पॉर्टेंट आहे। त उनखे, उन कोऑर्डिनेशन खे बरक़रार रखण जे लाइ या वधीक सघारो करण जे लाइ कहिड़ा चैलेंजिस आहिनि? ॾिसो, चैलेंजिस कुझु कोन आहिनि, रूल्स बि आहिनि, कानून बि आहिनि, इदारा बि आहिनि, ऐं डिपार्टमेंट्स बि आहिनि, ऐं उन्हनि खे सही माना में कमु करिणो आहे। त मिसाल अगरि बॉर्डर्स असांजा सही माना में सेफ हुजनि त इहे चीज़ूं अची नथियूं सघनि। अफ़गानिस्तान जे थ्रू ई सॼी दुनिया में या अलाए 2-4 ॿिया मुल्क आहिनि, वधि में वधि हितां ई चीज़ूं सप्लाई थियनि थियूं। अहिड़े नमूने जेको आहे सो असांजे बॉर्डर्स खे सेफ कयो वञे, गली मोहल्ले खे सेफ कयो वञे, ऐं उन्हनि इदारनि जो कमु आहे जेकॾहिं के नशे जा आदी था थी वञनि, उन्हनि खे हॉस्पिटलाइज़ कयो वञे। एडिक्शन सेंटर्स आहिनि सरकार तरफ़ां। ऐं आउं तव्हांखे मज़े वारी ॻाल्हि ॿुधायां त सर कवच जी जहांगीर इंस्टीट्यूट ऑफ साइकेट्री एंड बिहेवियरल साइंसिस, उते जेको आहे सो नशे जो इलाजु तमामु मुफ़्त में बि थिए पियो, जंहिंखे गिदू बंदर चऊं था, मायुनि जो बि मर्दनि जो बि। ऐं हू मानी बि ॾियनि था, रिहेबिलिटेशन बि कनि था।
पर ये शयूं हाणे आम माण्हूअ ताईं जीअं मां चयो त अवेयरनेस तमामु घणी इंपॉर्टेंट आहे त उन्हनि माण्हुनि खे ख़बर कीअं पवे त ही शयूं थियनि थियूं त ॾिसो न हुकूमत उन ॾिस में सोशल मीडिया ते अचे पियो, अख़बारुनि में अचे पियो, जी माण्हू वञनि था उते ट्रीटमेंट जे लाइ, ख़बर आहे माण्हुनि खे। अहिड़े नमूने मिसाल मैडम वारो जेको सेंटर आहे क्लिनिकल साइकोलॉजी, उते बि माण्हू वञनि, उहो बि ट्रीटमेंट कनि था थ्रू साइकोथेरापी, बिहेवियरल थेरापी, कॉग्निटिव थेरापी। अहिड़े नमूने तव्हां ॾिसो जिना अस्पताल में बि आहे साइकेट्री वार्ड, सिविल हॉस्पिटल में आहे, लियारी जनरल में आहे, अब्बासी शहीद में आहे, चांडका मेडिकल कॉलेज में साइकेट्री का, गुलाम मोहम्मद मेहर में आहे, पीपल्स मेडिकल कॉलेज नवाबशाह में आहे, मीरपुर ख़ास में आहे, मिठी में आहे। त इलाही जॻह आहिनि, माण्हू पुॼनि, इलाज कनि, दाख़िला बि। बावजूद डॉक्टर साहब जेको मूं फिगर्स ॾिठा पे त सिंध जो जेको नंबर आहे उहो ॿियों आहे मुल्क अंदर जेको मंशिया जो वाइपो आहे। डॉक्टर सोबी आपकी तरफ आऊँगी कि जो मुल्क के अंदर जब हम फिगर्स की बात कर रहे हैं तो सिंध का नंबर दूसरा उसमें नज़र आता है, और जिस तरह से डॉक्टर साहब ने भी जिक्र किया कि मुख्तलिफ जो हमारे पास इदारे ऑलरेडी काम कर रहे हैं उनके अंदर भी सेंटर्स कायम किए हुए हैं। आप भी बहुत शानदार इदारा है जिसके साथ आप मुंसलिक हैं, लेकिन साथ साथ बताइएगा कि किस तरीके से जो ये बढ़ती हुई तादाद है और जो मैंने सिंध का स्पेसिफिकली नंबर भी बताया, तो इसको कैटर करने के लिए इन नीड्स को, इन मरीज़ों को देखने के लिए ये काफ़ी हैं या इसको मज़ीद बढ़ाने की ज़रूरत है? और साथ साथ इस ज़मन में और जो दूसरे प्रोग्राम्स या जिन सहूलियात का आपने जिक्र किया कि होनी चाहिए, अभी जो उसकी करंट सूरत हाल है उससे आप किस हद तक मुतमईन है, और आखिर में क्या कहेंगी कि क्या वे फॉरवर्ड हो सकता है इस सारी सूरत हाल में? देखिए इसमें जो है, क्योंकि इनके ट्रीटमेंट के लिए भी हमें जो है ना स्पेशलाइज्ड प्रोफेशनल्स की जरूरत है। तो हमारा जैसे अदारा है वो एक पिछले 4 साल से एक पोस्ट मैजिस्ट्रेट डिप्लोमा इन एडिक्शन साइंसेज जो है वो ऑफर कर रहा है, जिसमें वो बेसिकली इन्हीं प्रोफेशनल्स को प्रोड्यूस कर रहा है। और वो जो प्रोफेशनल्स हैं वो ट्रेन प्रोफेशनल्स हैं, पर्टिकुलरली इन्हीं जो लोग सब्सटेंस यूज कर रहे हैं उनके ट्रीटमेंट के लिए, प्रिवेंशन और ट्रीटमेंट के लिए वो लोग जो है डिफरेंट अदारों के साथ मुंसलिक है सिंध में। तो सिंध में इस वक्त अच्छी खासी हमारे पास यानी पॉजिटिव एफर्ट्स हो रही हैं, जो कि इन अदारों के अंदर वो प्रोफेशनल्स जैसे ही हमारे यहाँ से पास आउट होते हैं वो जाके वहाँ पे उनको दे हैव बीन हायर्ड ओवर देयर, उनको जॉब्स मिल जाती है, तो वो वहाँ पे काम कर रहे हैं। तो एक है। फर्दर आई थिंक हमें कुछ, जैसे बार बार हम कोऑर्डिनेशन की बात कर रहे हैं, तो सब अपनी अपनी जगह पे काम कर रहे हैं, लेकिन अगर जो लीडर्स हैं, पॉलिसी मेकर्स हैं, कम्युनिटी लीडर्स हैं और लॉ इन्फोर्समेंट और एजुकेशनल इंस्टीट्यूशंस के जो स्टेक होल्डर्स हैं, अगर हम सब मिलके कोई ऐसी स्ट्रैटेजी हमें मिलके एक स्ट्रैटेजी बनाने की जरूरत है कि ताकि हम इसको फर्दर प्रिवेंट कर सके। क्योंकि इसमें देखिए, एक वो लोग हैं जिन्होंने अभी शुरू नहीं की, एक वो लोग हैं जो शुरू कर चुके हैं जिन्हें ट्रीटमेंट की जरूरत है। तो ट्रीटमेंट के लिए तो अदारे मौजूद हैं, अनफॉर्चुनेटली प्रिवेंशन के लिए हमारे एफर्ट्स जो है वो बहुत अच्छी नहीं हो रही है। तो अगर हम प्रिवेंशन के लिए, जैसे मैंने पॉलिसी मेकिंग की बात, पॉलिसी ड्रग प्रिवेंशन पॉलिसीज अगर हम स्कूल के अंदर जो है इम्प्लीमेंट कर दें, तो वो एक बहुत पॉजिटिव चेंज लेके आएगा स्कूल या तालीमी अदारों के अंदर, तो वो एक बहुत पॉजिटिव चेंज आए। तो मेरा ख्याल है कि ये वो फ्यूचर डायरेक्शन है कि प्रिवेंशन पे हमें काम करने की जरूरत है। ट्रीटमेंट के लिए बहुत सारे अदारे मौजूद हैं, ट्रीटमेंट के लिए बहुत सारे इदारे मौजूद हैं। डॉक्टर साहब एंड में कुछ ऐड बिल्कुल, और ये कोऑर्डिनेटेड इफेक्ट है। स्कूल आहे, कॉलेज आहे, यूनिवर्सिटीज़ आहे, सिविल सोसाइटी आहे, जेके आहिनि जर्नलिस्ट आहिनि, ऐं ॿिया जेके बि असांजा इदारा आहिनि, उहो गॾिजी करे कंदा त चीज़ूं सम्झ में ईंदियूं। हाणे आउं हिकिड़ी रिपोर्ट पढ़ी पे जंहिंमें हो त सॼी दुनिया में जेको अल्कोहल आहे उहो 1 या 2% घटिजी वियो आहे गुज़िरियल सालनि जे मुक़ाबले में। उहो इन करे घटियो आहे त उहा अवेयरनेस 3 साल खां 50-100 सालनि खां हले पई, अल्कोहल जेको आहे सही कान्हे। हाणे जेको यूथ आहे उहो अल्कोहल घटि थो इस्तेमालु करे, जेका रिपोर्ट आई आहे, जेका मूं ॾिठी। त हाणे जेकॾहिं अवेयरनेस अगरि थिए थी, माण्हुनि खे, नौजवाननि खे, हर उमिरि जे माण्हुनि खे ख़बर पए थी त बाबा हीअ आइस ख़राबु आहे, स्केस्टिसी, ड्रग्स ख़राबु आहे। इन रस्ते में डॉक्टर साहब टेक्नोलॉजी जो बि इस्तेमालु करे सघिजे थो, उहो हेल्पफुल साबित थी सघे थो? टेक्नोलॉजी सां मुराद जीअं मां चयो त नौजवान जेको आहे इंटरनेट एडिक्ट बि आहे, त उनखे जेकर उन तरीक़े सां बि बचाए सघे थो। इंटरनेट में बि त इहो आहे न कि इंटरनेट आहे या जेका मोबाइल फोन आहे, उनजो हिकिड़ो टाइम आहे जेको अॼुकल्ह असीं सम्झूं था 3-4 कलाक ताईं त सही आहे 24 कलाकनि में। त उनजे मस्बत इस्तेमाल सां छा नौजवाननि खे प्रिवेंट करे सघिजे थो मंशिया? बिल्कुलु उनमें तव्हां तइलीम ॾेई सघो था, मैसेजिस हलाए सघो था तव्हांजे चैनल ते या ॿियनि चैनल्स ते, ऐं ही इंटरनेट ते कि भई या जेके कॉल्स ईंदियूं आहिनि उन में बि
रिंग वॼंदी आहे त बाबा ही चवंदा आहिनि त ही कैंसर आहे, त ही नशे जी ॻाल्हि ही आहे, त ही अवेयरनेस जे थ्रू ई ख़तमु थी सघे थी। बाक़ी ॿियूं शयूं आहिनि कोऑर्डिनेटेड इफेक्ट आहिनि, मशरे खे एग्रेसिवली वधणो पवंदो त क़ौम सॼी फ्यूचर जी जेका आहे सा फ्रैक्चर थी सके थी, नुकसान थी सके तो। डॉक्टर साहब बड़ी मेहरबानी मांजी। डॉक्टर शोभिया आफ्ताब साहब आपका भी बहुत शुक्रिया, आपने वक्त दिया आज के इस प्रोग्राम के लिए। नाज़रीन जेका ॻाल्हि हिते एक्सपर्ट्स कई ऐं उन सां ई मां हिन प्रोग्राम जो खे वाइंड अप कंदसि, उनजो इख़्तिताम कंदसि त प्रिवेंशन इलाज खां तमामु घणी बहितर आहे, एहतियात इलाज खां बहितर आहे। प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर। अव्हां इहो बार बार ॿुधो हूंदो। हिन वक़्तु दुनिया अंदरि सॼी जेका मेडिकल साइंस आहे उनजो फोकस बि हिन ॻाल्हि ते आहे त कहिड़े रीति प्रिवेंट कजे शयुनि खे, त जीअं ट्रीटमेंट ताईं वञण जी असांखे ज़रूरत ई न महसूसु थिए। पर हिन वक़्तु बि जेका ॻाल्हि हिते थी त ट्रीटमेंट लाइ इदारा मौजूदु आहिनि, सामान मौजूदु आहे, अमलो मौजूदु आहे, असां वटि शयूं मौजूदु आहिनि, क़ानून मौजूदु आहिनि। हिकिड़ो त ज़िक्र थियो हुते त कोऑर्डिनेटेड एफर्ट खे अञा वधीक सघारो करण जी, इफेक्टिव बणाइण जी सख़्तु ज़रूरत आहे। उन सां गॾोगॾु प्रिवेंशन वारो जेको असांजो पासो आहे असांखे उन ते अञा वधीक वर्क करिणो आहे त कहिड़ी रीति असीं प्रिवेंट करे सघूं पंहिंजे नौजवान नसुल खे, त हुन पासे ॾांहुं वधनि ई कोन, हिन लाड़े खां महफ़ूज़ रहनि। त जीअं पोइ जेका अॻियां जी ॻाल्हि ॿुधाई वञे त जेकॾहिं एहतियात ते असांजो फोकस वधीक हूंदो त पोइ इनशाअल्लाह असांजी जेका डायरेक्शन हूंदी उहा सही हूंदी, त पोइ उनजा रिज़ल्ट्स बि असीं बहितर एक्सपेक्ट करे सघूं था। एक्सपर्ट जी जेका गुफ़्तगू थी नाज़रीन जो कि प्रोग्राम में, उन वाले सां पंहिंजे फीडबैक असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।